पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट्स जे अॻवाननि जे PTI जे जलसे दौरान ARY न्यूज़ जी बंदिश जी मज़म्मत तफ़सील मूजिब पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे अॻवाननि जे PTI जे जलसे दौरान ARY न्यूज़ जे मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में नशरियात बंदि करण वारे अमल जी मज़म्मत कंदे हुकूमत खे ख़बरदार कयो वियो आहे त पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट हुकूमत जे अहिड़नि हथकंडनि ते ख़ामोश न रहंदी। PFU जे मरकज़ी अॻवाननि वज़ीर आज़म खां अहिड़े क़दम ते फौरी तौर ते नोटिस वठी ज़िम्मेदारनि इदारनि ऐं केबल ऑपरेटर्स खां वज़ाहत तलब करण जो मुतालबो कयो आहे। पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे मरकज़ी सदर शहज़ादा ज़ुल्फ़िकार, नायब सदर लाला असद पठान ऐं सेक्रेटरी जनरल नासिर ज़ैदी चयो आहे त पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट पंहिंजे रिवायात जी पासदारी कंदे हुकूमत खे आज़ाद सहाफ़त ऐं इज़हार जी आज़ादी जहिड़ा बुनियादी हक़ सलब करण कोन ॾींदी। हुकूमती सतह जी तब्दीली सां गॾु ई अहिड़े क़िस्म जूं किरियल हरकतूं शुरू थियण क़ाबिले मज़म्मत आहिनि। हुननि जो चवणु हो त अगरि मुल्क में जमहूरी हुकूमत जी दावा बि कई वञे ऐं कंहिं बि सहाफ़ी या सहाफ़ती इदारे खे आज़ादाना तौर ते कमु करणु न ॾिनो वञे त जमहूरियत जी तौहीन आहे, जेका असांखे कंहिं बि सूरत में क़ाबिले क़बूल नाहे।